आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के सरापा रहमत सरापा मोजज़ो बढ़ाए मोकलियो, सरापा नूर बढ़ाए मोकलियो। अल्लाह ताला वरी पंहिंजे महबूब के जेके सहाबी सगोरा ॾिना, उन्हनि सहाबी सगोरनि मां सब खां पहिरियों ख़लीफ़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ वा समझो सुभान अल्लाह, ऐं ॿियो हज़रत उमर फ़ारूक, टियों हज़रत उस्मान गनी, चौथों हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु। मुस्तफ़ा करीम जा जेके भी सहाबी सगोरान सब जन्नती आहिनि। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जी उन्हनि इबादत करे अल्लाह जी ज़ात बाबरकात के उन्हनि राज़ी कयो आहे। उन्हनि मां जेको पहिरियों ख़लीफ़ो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त उहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ शान उन जो उहो आहे जो अफ़दलुल बशर बादल अंबिया, नबियन खां बाद में इंसानन में सब खां वधीक फजीलत वारी ज़ात आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात आहे। सब जो सुभान अल्लाह। महबूब मिठे जे प्यारन जी असां गोल लधिया पाक गली ॾाढा सुभान अल्लाह। महबूब मिठे जे प्यारन जी असां गोल लधिया पाक गली, चश्मन ते रखी असां चुमदा अबू बकर उमर उस्मान अली ॾाढा सुभान अल्लाह। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में वेठो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फजर जी नमाज़ पढ़ाए पंहिंजे सहाबी सगोरन सां कचहरी पिया कर। रसूलुल्लाह फरमायो, ए सहाबियो, अमा मां को आहे जेके नफली रोज़ो रखियो हुजे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफ़ा करीम जो उहो सहाबी सगोरो आहे जंहिंजे लाइ महबूब फरमायो, मूंखां बाद में को नबी कोन्हे, पर जेकॾहिं नबी थे हा त हज़रत उमर फारूक थे हा। सब जो सुभान अल्लाह। हज़रत उमर फारूक अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, मुझो इरादो हुयो पर मां रोज़ो कोन रखी सघियो आहियां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ हथ मथे कयो, या रसूल अल्लाह, मां रोज़ो रखियो आहे। अल्लाह जे महबूब नफली रोज़न जी ॻाल्हि कई आहे त असां मुस्लमाननि जे मथां मोमिननि जे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि, पर रमज़ान जा रोज़ा अल्लाह फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो, ईमान वारो, अवां जे मथा रोज़ा फ़र्ज़ आहे जी अवां खां अगन ते रोज़ा फ़र्ज़ आहे। इते महबूब जेका ॻाल्हि कई आहे उहा नफ़ली रोज़न जी ॻाल्हि कई आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात अर्ज़ कयो, हाओ या रसूल अल्लाह, या नेकी सेखारी अवां आहे, ॾस अवां ॾिनो आहे, इन करे मां अर्ज़ थो कयां त हाओ मां अॼु नफ़ली रोज़ो रखियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात वरी फरमाए त आहे को अवां मां जे अॼु के जी तीमारदारी कई हुजे, के बीमार खां पुछा जेड़ाए वियो हुजे, के बीमार जी इयादत कई हुजे, कोई भी न थियो। हज़रत उमर फारूक अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, फजर जी नमाज़ हाणे अञा पढ़ी आहे। महबूब फरमायो, उमर तरस ॼाण जवाब आयो। सब चो सुभान अल्लाह। तरसो जान जवाब आयो। थोड़ी देर गुजरी, हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो, हाओ या रसूल अल्लाह, मां बीमार जी तीमारदारी करे आयो आहियां, बीमार खां पुछा करे आयो आहियां। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, कंहिंखां? हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो त मुंहिंजो यार हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ बिन टिनि ॾींहंनि खां मस्जिद में न पियो अचे। मां पुछा कराई, ख़बर पई त उन जी तबियत में
नासाजी हुई नाचाकी हुई बीमार हुयो हजरत अबू बकर सिद्दीक दो चे यो जे को मुझो यार मुस्तफा जा साहबी सगोरा पान में खीर खंड रहा है अल्लाह फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम मोहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल ऐन साजे के साहबी सगोरा काफरन जे मथा सख्त पर पान में रहमत वारो सुलूक यानी खीर खंड रहा है सच्चो सुभान अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात बाबरकात के हजरत अबू बकर सिद्दीक अर्ज कयो हाओ या रसूल अल्लाह मां शाम जे टाइम ते पुछा कराई त मुझो दोस्त अब्दुर्रहमान बिन औफ बीमार उन्हें जी तबीयत नासाज पर वो रात जो इशा जी नमाज पढ़ी सुमंदो जल्दी इन जे करे जो उनके तहज्जुद जे नमाज जे लाए उठणो हुंदो आहे समझो सुभान अल्लाह तहज्जुद जे नमाज जे लाए हजरत अब्दुर्रहमान बिन औफ उठंदो आहे अल्लाह ताला छा फरमायो या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला क़लीला निस्फ़हु अव इंक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला इन्ना सनुल्क़ी अलैका क़ौलन सक़ीला इन्ना नाशियतल लैलि हिय अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो रात जे आखिरी हिस्से में जागी इबादत कदा कयो अल्लाह ताला बयान फरमायो व मिनल लैलि फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामन महमूदा अल्लाह ताला इते सुबह जी नमाज का अगवारो जे को वक्त रात जे टे हिस्से जी गाल कया हजरत अबू बकर सिद्दीक तो अर्ज करे या रसूल अल्लाह सुबह जो मां नमाज जे ना उठा पियो मोके खबर हुई त मुझो दोस्त तहज्जुद पढ़ंदो आ छो न मां इन का पुछा करे बाद में वना मां पांजे दोस्त का बीमारदारी करे बीमारी जी पुछा करे बीमारी जी याद करे उन का बाद में फजर जे नमाज ते आयो आया सब जो सुभान अल्लाह महबूब करीम 3 साल कयो आए को जे मामा जे के मिस्कीन के ताम खारायो होजे के यतीम जी मदद कई होजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात बाबरकात जडे ये जयो हजरत उमर फारूक अर्ज कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबह जो टाइम अन्या मुलाकाती के साको नथिया रसूलुल्लाह फरमायो उमर थोड़ो तरसो त खबर पे जीवित है हजरत अबू बकर सिद्दीक मुस्तफा करीम जो गुलाम अर्ज करे त या रसूल अल्लाह जडे मां पांजे घर का बाहर निकतो हां निकरण साई मुझो पुत्र बियो छुआ उन पांजे मां के चयो त अम्मा मुखे मानी दे उनके पांजी मां को मानियो दियो एकड़ी मानी खादे बाहर दरवाजे ते साइल आयो उन साइल के एकड़ी मानी मां वठी लिया यानी मिस्कीन जी मदद भी कई हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जेला मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने हथ खया दुआ करी त मुजा मौला सोने सिद्दीक जी तोखे पारता सब जो सुभान अल्लाह वाह मुझे सिद्दीक जो शान आला शान वाला सुभान अल्लाह वाह मुझे सिद्दीक जो शान आला शान खोले दिसो कुरान के फाइक जे फरमान के वाह मुझे सिद्दीक जो शान आला शान सब जो सुभान अल्लाह केजे सहाबियत जो सबूत तारीख मा पियो मिले केजे सहाबियत जो सबूत अहादीस मुबारक मा तो मिले पर सोहणे अबू बकर सिद्दीक जे सहाबियत जो सबूत जे करे मिले तो त अल्लाह जे कुरान मा तो मिले सब जो सुभान अल्लाह मुस्तफा करीम जो आशिका पतंग परवानो पतंग परवानो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वो गुलाम जडे जंगे तबूक लगिया उन में पाजे घर जो समोरो सामान मेड़े ए रसूलुल्लाह जी खिदमत में आयो सब जो सुभान अल्लाह आलम सगोरा बैठा
हाणे आलिमनि सगोरनि खे ज़रूर जेके ॿाहिरां आया आहिनि उन्हनि जो वारो आहे असां मुख़्तसिर त जीअं जमायत इकट्ठे थी वञे ऐं नसीम साहब अचे त उन खां बाद में असां दावत ॾींदासीं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो गुलाम आहे जेको वञे न चाहींदो आहे त मूं वटि घर में का शइ हुजे जेका बि शइ हुजे मां रसूलुल्लाह जे मथां कुर्बान करे छॾियां सब जो सुभान अल्लाह तने शायर फरमायो परवाने को चिराग तो बुलबुल को फूल बस राना सुभान अल्लाह परवाने को चिराग तो बुलबुल को फूल बस सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस राना सुभान अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके भी साहबी सगोरा सब जन्नतियां है छो जो अल्लाह जो कुरान फरमाइंदो आहे व कुल्लु वअदल्लाहुल हुस्ना अल्लाह ताला इन सभनी सां सोणाईअ जो वाइदो करे छॾियो आहे सब जो सुभान अल्लाह इन सभनी सां सोणाईअ जो वाइदो अल्लाह तबारक व तआला करे छॾियो आहे अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में मुस्तफ़ा जे साहब जी ॻाल्हि कई आहे अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम अज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून अल्लाह फरमायो उहे शख्स जिन ईमान आंदो जिन हिजरत कई जिन अल्लाह जी राह में जिहाद कयो पंहिंजा माल कुर्बान करे छॾियो पंहिंजो जानियूं कुर्बान करे छॾियो अल्लाह ताला फरमाए थो मां रब करीम वटि इन्हनि जो तमामु वॾो दर्जो आहे ऐं इहे ई कामयाब आहिनि सब जो सुभान अल्लाह मुस्तफ़ा जा सभु सहाबी जन्नती आहिनि सभु कामयाब आहिनि पर उन्हनि सभिनी में जेकॾहिं शान वारो आहे मक़ाम वारो आहे त सोनो सिद्दीक़ अकबर आहे सब जो सुभान अल्लाह।